नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, हेॾे वॾे स्केल ते बरसात ऐं ख़ासि तौर ते हथरादू घारनि जे नतीजे में जेका तबाही थी आहे, 2 करोड़ इंसान सिंध जा मुतासिर थिया आहिनि ऐं उन 2 करोड़ इंसाननि जे रेस्क्यू ऐं रिलीफ लाइ हुकूमती सतह ते अञा ताईं के बि असांखे कोशिशूं नज़र नथियूं अचनि। हिकु वॾो इंसानी अलमियो बीमारियुनि जी सूरत में वबाई बीमारियूं हिन वक़्तु जेका गर्मी आहे उन गर्मी जे अंदरि बि असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ शहरनि में मच्छर जेके आहिनि उहे तमामु घणो असांखे नज़र अचनि था, जंहिं सबबि मलेरिया ऐं डेंगी जे सां गॾु गैस्ट्रो ऐं ॿियूं वबाई बीमारियूं जेके आहिनि उहे बि कर खणी रहियूं आहिनि ऐं मथां जेकॾहिं सर्दी अचे थी पई त उन सर्दी में बि हुकूमती या मुख़्तलिफ़ जेके फिलाही तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां के अहिड़ा उपाउ न वरिता विया आहिनि। 2 करोड़ इंसाननि जी ही जेको तबाही वारो सुवाल आहे, असां पहिरें प्रोग्राम में बि इहा बहस कई त आख़िर हिन तबाही मां निकिरण जी वाट कहिड़ी आहे। मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, नओं पॉलिटिकल कल्चर कीअं पैदा कजे, सिंध जो सॼी सोसाइटी खे हिन तबाही जेका आहे उहा उन पासा मुख़्तलिफ़ खोले करे असांजे आॾो लैंडस्केप ते उहे मौजूदु आहिनि ऐं समूरनि पासनि मां हिकिड़ो जेको पासो नज़र अचे थो हुकुमरान जमायत में, इलेक्टेबल्स में, उहो फ्यूडल माइंड सेट आहे ऐं ॿिए पासे बि असां ॾिसूं था त अपोज़िशन जे अंदरि उते बि इहो फ्यूडल जेको पासो नज़र अचे थो पियो। नओं पॉलिटिकल कल्चर कीअं पैदा कजे, मुतबादिल कहिड़ो असां जेको आहे अवाम खे ॾियणु चाहियूं था, या इहा साॻी सूरताल जेका ॾहाकनि खां जारी रहे थी उहा ई जारी रहंदी, उन में तब्दीली वारो सवाल जेको आहे उहो इंतिहाई अहम सवाल आहे। प्रोग्राम में असांखे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंज़ूर शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, नाले वारे कानूनदान ऐं सीनियर तज़िये निगार शाहब ओस्तो साहब जॉइन कयो आहे। असां टिनी महिमाननि खे भलीकार चऊं था। शुरू कयूं था शाहब ओस्ते साहब खां। शाहब साहब, ही जेको बहस आहे, हेॾी वॾी तबाही अची चुकी, ज़ाहिर आहे त उन जी ज़िम्मेवार जेका हुकुमरान जमायत आहे उहा उन जी ज़िम्मेवार आहे। सिंध ऐं बलोचिस्तान खे जेके रिसोर्सिस कुदरती वसीला आहिनि, सदाई उन कुदरती वसीलनि ते उन्हनि जी नज़र रही आहे। अवाम जी बहितरी जे लाइ उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जी का एजेंडा मौजूदु न आहे ऐं पीपल्स पार्टी जेका बि हुकुमरान जे हिते जमायत अचे थी उहा बि उन्हनि जी सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे थी पई। तव्हां ताज़ो मुतासिर इलाइक़ा विज़िट करे आया आहियो, कीअं ॾिसो था हेॾी वॾी सूरताल ऐं उन मां सूरताल मां ॿाहिरि निकिरण जी तव्हां वटि वाट कहिड़ी आहे? ॾिसो, कंहिं बि समाज में जेको अल्टीमेट जेको ताक़त जो महवर हूंदो आहे उहो अवाम हूंदो आहे। ऐं जॾहिं असां अवाम जी ॻाल्हि था कयूं त अवाम जो मतिलबु आहे त को सुजाग अवाम जेके पंहिंजे आइनी, कानूनी, इख़लाक़ी हक़नि जी ख़बर आहे, जिन खे ख़बर आहे त असांजा कहिड़ा हक़ आहिनि ऐं कहिड़ियूं हुकूमत जूं ज़िमेदारियूं आहिनि, ऐं उन लाइ हिकिड़ो मुतहरिक मुआशिरो जेको हर वक़्तु पंहिंजे हक़नि जे बचाव लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ, पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ बिल्कुलु हर वक़्तु जेको आहे सो प्यार हुजे ऐं उनजो जेको रवैयो हुजे उहो एग्रेसिव हुजणु घुरिजे। ख़ासि तौर ते असां जहिड़नि सूबनि में जिते हर वक़्तु का न का आफ़त, उहा आफ़त असांजी पंहिंजी हुकुमराननि जी पैदा थियल हुजे या कुदरती आफ़त हुजे, त असां वटि जेको मुंहिंजो पंहिंजो जेको थी सघंदो पाण सां इख़्तिलाफ़ कयो, मुंहिंजो जेको पंहिंजो मुशाहिदो आहे, छो त मां गुज़िरियल जेके 3 वॾियूं बोर्डूं आयूं आहिनि, 2010 वारी, 11-12 वारी ऐं हाणे जेका आई आहे, हिन टिनी सां मूंखे हिते कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। मां इन नतीजे ते पुॼो आहियां त इहे जेके बोर्डूं अचनि थियूं, यकीनन हुन में क्लाइमेट जो फैक्टर आहे, एनवायरमेंटल डिग्रेडेशन आहे, सभु कुझु आहे, मां मञा थो, पर इन जो जेको सॼो जेके डायनामिक्स आहिनि उहे अल्टीमेटली सोशो पॉलिटिकल थी थियूं वञनि। पोइ इन जे करे मां इहो थो चवां, छाकाणि त जॾहिं असांजी सोसाइटी मुंतशिर थी थी वञे, असांजा जेके माण्हू आहिनि लखनि करोड़नि जी तइदाद में दरबदर थी था वञनि, मोहताज थी था वञनि, उन्हनि जा जेके सिविल ऐं पॉलिटिकल ऐं कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जेके आहिनि उहे त वञनि था बोर्डनि में ॿुधी दरबदर थी, उल्टो हो मोहताज थी था वञनि लोकल जेका ब्यूरोक्रेसी आहे जंहिंजे मथां फ्यूडल्स वेठा आहिनि, ऐं उहा मोहताजी जेका आहे दरअसल उहा लीवरेज आहे जेका फ्यूडल ऐं जंहिंजो वरी
पार्टनर आहे कामोरो, उहो मिली उहा लीवरेज इस्तेमाल था कनि पंहिंजी पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूएंसी खे मज़बूत करण में। मसलन हाणे तव्हां ॾिसजो जॾहिं रिहेबिलिटेशन जो थींदो प्रोसेस शुरू, पैसा ईंदा, ॿाहिरां बि ईंदा, फेडरल गवर्नमेंट सां ग्रांट बि वठंदा, पंहिंजा पैसा बि हूंदनि, छो उहे पैसा इस्तेमालु थींदा सियासी मक़सदनि लाइ। उन्हनि माण्हुनि खे रिहेबिलिटेट कयो वेंदो जेके हिननि जी पंहिंजी पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूएंसी जो हिसो हूंदा। ऐं इहो हिकिड़ो सोचियल सम्झियल, मां बिल्कुलु ज़िमेदारी सां थो चवां, इहो हिकिड़ो सोचियल सम्झियल मनसूबो आहे ज़रदारीअ जो, ज़रदारी डॉक्ट्रिन जो, त सिंध खे मुसलसल, सिंध माना सिंध जो जेको कोर आहे, जेको असांजो ॿाहिराड़ी जी सिंध आहे, जेका तक़रीबन 4-5 करोड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे मुस्तकिल तव्हां मुंतशिर रखो, मोहताज रखो, उन्हनि खे तव्हां इन्हनि भोतारनि जे अॻियां मजबूर रखो, उन्हनि जी इज़त नफ़्स ख़तमु करे छॾियो, उन्हनि मां गैरत, डिग्निटी, ऑनर ख़तमु करे छॾियो, उन्हनि खे पिनणु सेखारे छॾियो, उन्हनि खे मजबूर कयो त हो मोहताज नफ़्सियात पैदा करे बजाए जो पंहिंजे इंसानी ऐं बुनियादी ऐं आइनी हक़नि खे पंहिंजो हक़ सम्झी वठनि, पोइ महिरबानी सम्झी नंढड़ी नंढड़ी फेवर वठी इन्हनि भोतारनि जे अॻियां हथ ॿधी पेरनि पवई, वरी बि ख़ुशि थी निकिरनि त साईं वरी बि ₹1,00,000 त मिलियो, अला हयाती ॾे भोतार खे ॾिस ₹1,00,000 त ॾिनई न वठी मूंखे। हाणे इहा सॼी सोशल साइकोलॉजी आहे जेका ज़रदारी डॉक्ट्रिन जो हिसो आहे। ज़रदारी डॉक्ट्रिन मां इन करे थो चवां त ज़रदारी डॉक्ट्रिन बिल्कुलु हिकिड़ो मैनिफेस्टेशन आहे जेका 2010 खां पोइ तव्हांखे नज़र ईंदी, जंहिंमें एस्टेब्लिशमेंट खे ख़ुशि रखिणो आहे, शूडल खे मज़बूत करिणो आहे ऐं आम सिंधी सोसाइटी खे कमज़ोर, मुंतशिर ऐं मोहताज रखिणो आहे। ऐं उन में मिडिल क्लास जेको असां तव्हां आहियूं, उनजो जेको तमामु सन्हो लेयर आहे, उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अपीज़ रखिणो आहे या उनखे क्रश करिणो आहे। जिते सबर्बन एरियाज़ में, नंढनि नंढनि शहरनि में को मिडिल क्लास जा माण्हू निकिरनि था, सिविल सोसाइटी उभरे थी, त उते ब्यूरोक्रेसी उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां या त बायॉस थी करे या उन्हनि खे सप्रेस थी करे। त तव्हां असां जेको सम्झूं था त हीअ हिकिड़ी बिनाइन गवर्नमेंट आहे, हिकिड़ी सिविलियन डेमोक्रेटिक प्रोसेस आहे जेको शायदि इदारनि में कमज़ोर हुजण जे करे उनमें काफ़ी उनमें नुक्स आहिनि, मां बिल्कुलु इहे कोन थो ॾिसां। मां केतिरे अर्से खां रणी थो कयां त तव्हां ज़रदारीअ खे अंडर एस्टिमेट न कयो। हुन जेको तव्हांखे जंहिं तरीक़े सां ट्रैक कयो आहे, तव्हां जेकॾहिं हुनजी हिकिड़ी ऑब्जेक्टिव डिस्पैशनेट एनालिसिस कंदो त तव्हांखे शयूं शायदि सम्झ में ईंदियूं। तव्हां ॾिसो मुस्तकिल सिंध में हिकिड़ो इंतशार आहे, क़बाइली जहिड़ा त हलनि ई हलनि था। तव्हां ॾिसो जेका लॾ पलाण थी थिए उतां सिंधी थो निकिरे, उतां खे ॿिया को पहिरियों को ज़मानो हुयो जॾहिं एथनिक राइट थींदा हुया त ॿियनि ज़बाननि जा माण्हू इनसिक्योर फील करे हलिया वेंदा हुआ, कराची आहे की हैदराबाद। हाणे सिंध जो जेको मिडिल क्लास आहे, जेको थोरो घणो सबर्बन, जंहिंमें हिकिड़ी सोच पैदा थी आहे, तालीम जो रुझान आहे, सोशली मोबाइल आहे, उनखे इन्हनि सॼी कंडीशन्स जे ज़रिए डिस्प्लेस थो कयो वञे। उहो उतां दरबदर थी धिका खाई बेइज़ती सां जॾहिं निकिरे थो, मजबूर थी निकिरे थो, त उनजो वैक्यूम केरु थो भरे? जेको ॻोठाणा था अचनि, जेके मां चवंदुसि त जिन खे हिकिड़ो मौक़ो थो मिले शहर में अची शहर जी पॉलिटिकल पूरी कॉन्स्टिट्यूएंसी चेंज था कनि। तव्हां ॾिसो हाणे शिकारपुर, जेकबाबाद, लाड़काणो, इहे तव्हां इहे इनजी कॉन्स्टिट्यूएंसी तव्हां ॾिसो त हुन में तमामु घणी तइदाद में जेको उतां ॻोठनि मां जेको डिस्प्लेस हारी आहे या जिन खे थोरो घणो पैसो मिलियो आहे, या जेके करप्शन जे करे या भोतार सां मिली जेको कुझु हुननि कयो आहे, उन्हनि माण्हुनि शहरनि में जॻहियूं वरितियूं आहिनि। तव्हां शिकारपुर में मां मूंखे पंहिंजे पाड़े में पंहिंजा पुराणा माण्हू कोई बि नज़र न ईंदो आहे, सभु हलिया विया आहिनि कराची, हैदराबाद। हाणे इहो हिकिड़ो फिनोमिना आहे जेको असांखे सम्झणो पवंदो। असां वटि जेको क्रिटिकल मैस आहे, जेको अपोजिशन जेका जितां डेवलप थींदी आहे, उहो छो थी डेवलप थिए? मां जेकॾहिं शिकारपुर वञी बीहां इलेक्शन में, या मां इलेक्शन जे लाइ कोशिशि कयां त मुंहिंजा नेचुरल अलायंस केरु आहिनि उते? उहे त ज़ाहिर मिडिल क्लास जा माण्हू हुजणु घुरिजनि, पर तव्हां ॾिसो त मेजॉरिटी मिडिल क्लास जा माण्हू मजबूर थी उन्हनि खे उतां डिस्प्लेस कयो वियो आहे। तव्हां छा ख़ुदि नंढनि शहरनि में बि तव्हांजी कॉन्स्टिट्यूएंसीस जेके क्लस्टर करे विया वॾेरो, ऐं ब्यूरोक्रेसी में बि जेको आहे सो पार्टनर आहे, जंहिंमें पुलिस बि शामिल आहे, एडमिनिस्ट्रेशन बि शामिल आहे। त हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो गेम आहे।
ऐं उन में तव्हां ॾिसो त हाणे एस्टेब्लिशमेंट खे मुकमल तौर ते सिंध जी का परवाह कोन्हे, ख़ुशि। तव्हां बि ॾिसो ज़मीना कंहिंखे थी मिलनि, तमामु पब्लिक लैंड ॾिसो कंहिंखे थी मिलनि, केरु को असांजा डिस्ट्रिक्ट एक्चुअली हलाए, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी गेम आहे, हिनखे विहारियो वियो आहे 15 सालनि ताईं। मुंहिंजे ख्याल में साउथ एशिया में शाब साहब तव्हां असांजे टेलीफोन लाइन ते मौजूद रहो। इहो सवाल खणी असां मंज़ूर साहब ॾांहुं हलूं था। मंज़ूर साहब, ही शाहाब साहब जेका हिकिड़े ख़तरनाक गेप जी ॻाल्हि कई, ज़रदारी डॉक्ट्रिन जो नालो वरितो, ही सॼो जेको हाइब्रिड डेमोक्रेटिक सिस्टम आहे, असां सम्झूं था पिया त ज़ाहिर आहे इहो मथां किथां ऑपरेट थिए थो पियो सॼो, ऐं उनजो टारगेट बज़ाहिर असांखे जेको हिन वक़्तु फिनॉमिना आहे उन बलोचिस्तान ऐं सिंध उनजो टारगेट असांखे नज़र अचनि था, छाकाणि त ॿिन्ही वटि रिसोर्सिस आहिनि। ही लाॻीतो 15 सालनि खां पीपल्स पार्टी हुक्मरान जमायत आहे। इन खां अॻु में बि असां ॾिसूं था त पाण खे थोरे घणे फ़र्क़ सां अहिड़े क़िस्म जा सेटअप नज़र अचनि था पिया। हीउ जेको ख़तरनाक गेप आहे, जंहिंजो पाण पहिरें बि काल्ह बि प्रोग्राम में बहस कई, त इहो गेप कीअं फिल थींदो? ॾिसो, शवाब साहब वारी ॻाल्हि सां लार्जली मां एग्री आहियां। ऐं सिंध जे अंदरि इहा जेका डॉक्ट्रिन आहे, जेका शवाब साहब जन ॻाल्हि कनि था, उहा कंहिं न कंहिं शिकिल में हर को माण्हू जेको आहे उन ते ॻाल्हाए थो। असां वटि सहाफ़ी, असां वटि दानिश्वर, तमामु घणा माण्हू, जिन में काफ़ी अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन ते उहे इल्ज़ाम बि आहिनि त जी इन सॼी जेको आहे उहो गेम में फ़ाइदो हासिलु कंदड़ माण्हू बि तमामु घणा आहिनि। पर उहे बि जॾहिं ज़रदारी साहब वारे हिन सॼे ट्रैप ते ईंदा आहिनि त उहे शवाब साहब वारी ॻाल्हि कंदा आहिनि। ठीकु आहे, इहा ॻाल्हि इन सां इनकार न आहे, पर इहो चवां थो त इम्पोर्टेंट ॻाल्हि त इहा आहे न त असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई, ॻाल्हि ख़बर पइजी वई। हाणे शवाब साहब जहिड़े हेॾे सारे ॾाहे माण्हूअ खां वठी मूं जहिड़े मोलाई माण्हू ताईं, वीदे इनाम भट्टी ताईं, हर कंहिं सभिनी खे ख़बर आहे त इहो ट्रेप आहे छा। बेसिकली हीअ नेचर जेकी आहे हिन रियासत जी, उहा छा आहे, उहा बि लिकियलु कोन्हे। हिते सॼी पॉलिटिक्स कीअं थिए पई, इस्टेब्लिशमेंट जो छा किरदारु आहे, बलूचिस्तान ऐं सिंध जा रवैयो कहिड़ो आहे, मतिलबु इन में व्हाट्स न्यू अबाउट इट। नई ॻाल्हि जेकी आहे उहा इहा आहे, जेका कल्ह बि पाण ज़ेर बहस आंदीसीं त कयूं छा। आउं चवां थो त असां वटि सभई माण्हू, जीअं मिसाल शवाब साहब चए थो त नंढा नंढा शहर छॾे कराची में आयासीं। हाणे शिकारपुर में शवाब साहब जो रोल, लाड़काणे में मुंहिंजो रोल, अहिड़े नमूने सां इनाम जो पंहिंजे शहर में रोल, तव्हांजो पंहिंजे शहर में रोल, हिकिड़ो रोल हो न। हाणे उहो रोल बि वियो उतां वारो, ऐं कराची जे अंदरि ॿियो को रोल बि कोन्हे। हिते पाण पंहिंजूं नौकरियूं पंहिंजे प्रोफेशन खां हटी करे कयूं छा था। त इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त इहो सभु कुझु असांखे ख़बर आहे, पर करणु छा घुरिजे। ऐं कल्ह बि चवां पियो त रिलीफ वारो कमु ऐं डिस्करेज नथो कयां त कोई रिलीफ जो कमु न करणु घुरिजे, माण्हू जी मदद न करणु घुरिजे, बिल्कुलु करणु घुरिजे। पर आउं थो चवां त निस्बतन सोसाइटी में चेंज आणणु ऐं ज़रदारी साहब या पीपल्स पार्टी या ज़रदारी डॉक्ट्रिन जो इहो जेको सॼो ट्रैप आहे, इनखे फेल करण जे लाइ, नाकाम करण जे लाइ सभ खां वॾो कमु त इहो आहे न त आई शुड बी ऑन द ग्राउंड। ऐं मूं जहिड़ा समूरा दोस्त जेके आहिनि उहे बाक़ाइदा ज़मीन ते बीही ऐं वॾे पैमाने ते जदोजहद कनि न, को वॾो फोरम ठाहिनि, का वॾी पार्टी ठाहिनि, या कंहिं अहिड़ी हिकु पार्टी में वञी को ऑर्गेनाइज़ कनि, यानी का शइ त ॾियनि न। मुतबादिल सिर्फ़ु नई पार्टी या पीपल्स पार्टी जे साम्हूं ॿी का पार्टी खड़ी करणु रुॻो न हूंदी आहे। इम्पोर्टेंट इहो आहे त असांजी सोसाइटी में जेको आहे उहो अपोज़िशन जेकी आहे उहा आहे ई कोन्हे। अपोज़िशन जेकी आहे उहा असेंबलियुनि में बि हूंदी आहे, असेंबली सोसाइटी जो हिसो आहे। यानी हर सतह ते तव्हांखे अपोज़िशन घुरिजे न, जेके माण्हू जेके जवानबंदीअ सां बाक़ाइदा पेर खोड़े बीहनि। असां वटि हिते को दानिश्वरनि जो अहिड़ो लॾो बि कोन्हे जेको सिंध सरकार जे मुख़्तलिफ़ शयुनि ते के को चङो को इनडेप्थ को पर्चो को पेपर। असां वटि हेॾा सारा जेको आहे उहो रिटायर्ड कामोरनि जूं तंज़ीमूं हाणे आहिनि। ॾिठो अथव को हिकिड़ो पेपर को जेको किताबी शकिल में हुजे, जेको जंहिंमें को एनालिसिस थियल हुजे? नो। हिकिड़ो नंढो जेको आहे फेसबुक ते जेको आहे तव्हांखे बयानु नज़र ईंदो। त आउं चाहियां थो त
थियणु ईअं घुरिजे त जेका ख़्वाहिश पाण वटि मौजूदु आहे सिंध जे अंदरि, शवाब साहब खां वठी हज़ारे माण्हू आहिनि जेके चाहिनि था त यार इन ट्रेप खे, इहो जेको सिंध जे ख़िलाफ़ु या कोड़की जेकी आहे न, इन कोड़कीअ खे ख़तमु कजे, इन जे ख़िलाफ़ु बीह रहिजे। पर इहा अञा ताईं ख़्वाहिश आहे, मूंखे लॻे थो त इहा ख़्वाहिश रहंदी, प्रैक्टिकली उनके फॉर्म में अञा ताईं रहंदी। अमली तौर ते कीअं थींदो इन में शवाब ॿुधाए। जी इनाम साहब, ही जेका प्रैक्टिकली ज़ाहिर आहे त अवाम जे अंदर बि चिड़ कावड़ मौजूदु आहे। पाण सभिनी खे ख़बर आहे त हेॾे वॾे पैमाने ते तबाही थी आहे, रिलीफ में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते कंट्रीब्यूट कयो पियो वञे। पर वरी सुवाल आहे त नेठ पॉलिटिकली इन सॼे इन गेम खे चैलेंज कीअं कजे। पाण माज़ी में ॾिसूं था त कालाबाग डैम जो इशू थियो त उनमें मुख़्तलिफ़ सब पार्टियूं गॾिजी वयूं। ग्रेटर थल कैनाल वारे मामले ते बि हिकिड़ो गॾियल फोरम ठहियो, इतिहाद ठहियो। उन खां बाद में ॿेटनि वारो इशू आयो त उनमें बि पाण समूरियूं पार्टियूं गॾिजी वयूं। उन खां बाद में बहरिया जो इशू आयो त उते बि ॾिठो थिए त मुख़्तलिफ़ पार्टियुनि गॾिजी एहतजाज कयो। ही जेको हिन वक़्तु तबाही आहे, इहा गुज़िरियल इन्हनि तबाहियुनि खां कई हज़ार हिसा वधीक आहे, एॾी वॾी पैमाने में, जंहिंमें 2 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर आहिनि ऐं उहे लैंडस्केप ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन में इनिशिएट कहिड़ो खणिजे, लीडरशिप गॾिजनि छो था मुख़्तलिफ़ पार्टियूं, सुजाण धुरियूं, हिकिड़ो स्टेप खणिजे पॉलिटिकल पार्टी जे हवाले सां, या हिकिड़ो वॾो को मुनज़म सगारो इतिहाद वजूद में आणिजे। पाण अलॻि अलॻि तौर ते सभु माण्हू या रिलीफ जे कमनि में या चवंदा तबाही थी आहे, हिन सॼी पॉलिटिकल जेका शहाब साहब डॉक्ट्रिन जी ॻाल्हि कई, उनखे चैलेंज करण जे लाइ ज़ाहिर आहे वरी बि असांखे पॉलिटिकल फोरम जी ज़रूरत पवंदी न, कंहिं पॉलिटिकल मुनज़म पार्टी जी ज़रूरत पवंदी। उन हवाले सां इनिशिएट कीअं वठिजे, उन में तव्हांजी तजवीज़ कहिड़ी आहे? पहिरीं त मुंहिंजे ख़्याल में जो कल्ह बि हिन ते डिस्कस कयोसीं, अमान साहब जेको आहे काफ़ी शयूं हुन में जेके डिस्कस कयूं, पंहिंजो माज़ी जो पॉलिटिकल सॼो वर्किंग वग़ैरह। अॼु जीअं वरी शवाब साहब ॻाल्हि कई, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो जेको वॾे खां वॾो बुनियादी सुवालु आहे उहो इहो आहे त हिते जेका गठजोड़ी सियासत थिए थी, उन गठजोड़ी सियासत खे मुस्तहकिम, मुनज़म ऐं मज़बूत करण जे लाइ पुठियां जेके रिसोर्सिस आहिनि उहे तमामु वॾा स्ट्रॉन्ग आहिनि। ऐं उन जे वरी मदे मुक़ाबिल जेके असीं सभु तव्हां जेके सोचींदा आहियूं ऐं सोचूं था वेठा ऐं पोइ जेके सलाहूं ॾियूं था त जेके सभु ॿिया आहिनि उहे का अहिड़ी पार्टी मुनज़िम छो नथा करे सघनि, त उन्हनि जे लाइ सभ खां वॾो मसइलो हिकिड़ो थिए ई इहो थो त हुननि वटि मुनज़िम वसीला बि नथा हुजनि ऐं मुनज़िम तरीक़े सां उन्हनि शयुनि खे ऑपरेट करण जे लाइ को मैकेनिज़म बि नथो हुजे। ऐं इन्हनि सभिनी शयुनि में जेका वरी सभ खां वॾी खोट आहे उहा इहा आहे त हर नंढड़ी तब्दीली तमामु वॾी कुर्बानी घुरंदी आहे। पोइ तव्हां पंहिंजी ज़ात ते ई जेकॾहिं लागू करियो न त मूंखे हीअ तब्दीली पाण में लागू करणी आहे। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं पंहिंजो को डिसिप्लिन तइ था कयो त मूंखे सुबुह जो 5 वॻे उथिणो आहे, हीअ कमु करणा आहिनि, ॾींहं जो शाम जो हिन टाइम ते सुम्ही पवणो आहे, उन डिसिप्लिन में बि तव्हांखे अलाए केतिरियूं शयूं कुर्बान करणियूं पवंदियूं। किन दोस्तनि जा तालुक ख़तमु करणा पवंदा, किथे के जेके कारोबार जा थी सघे थो वसीला हुजनि, ज़रिया हुजनि, जिन में तव्हांखे राति जो देरि ताईं जाॻणो पए, उहे तव्हांखे छॾणा पवंदा। साॻे ई तरीक़े सां जेको ही पॉलिटिकल फिनामिना आहे, उन में जेॾी महिल तव्हां तब्दीली जी ॻाल्हि था कयो त उन में सभ खां जेको सस्ते में सस्तो ऐं जेको सभ खां सवलो जेको कुर्बानी जो जुज़ आहे न, उहो आहे वक़्तु। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध जे अंदरि कुल वक़्ती कारकुन ऐं कुल वक़्ती लीडर कंहिंजो बि नालो खणो जेको मुकमिल तरह ते कुल वक़्ती, छाकाणि त तब्दीली हुननि खे छॾे ॾियो, हू जेके इक़्तिदार में आहिनि न, हुननि खे वसीला, उन्हनि खे सभु शयूं, रिसोर्सिस, रियासत, एस्टेब्लिशमेंट, मशीनरी ऐं सरकारी मशीनरी सभु उन्हनि सां आहिनि। तंहिंजे करे हुननि खे हिननि शयुनि जी ज़रूरत कोन्हे त हू कुल वक़्ती कारकुन थियनि, हुननि खे इहा ज़रूरत कोन्हे त हू कुल वक़्ती लीडर थियनि। पर हिते जेको जेॾी महिल असां तब्दीली जी ॻाल्हि था कयूं त उते कुल वक़्ती उन जी ज़रूरत पए थी, जेका तमामु वॾी असां वटि खोट आहे। ऐं उन खां पोइ वरी जेका आहे उहा आहे माली वसीला। त ही जेको असां तब्दीली जेॾी महिल ॻाल्हि कयूं था त उन में हिकिड़ो हींअर जॾहिं शागिर्दी ज़माने में सियासत कंदा हुआसीं, तॾहिं जॾहिं बाबे जे खीसे ते बार हो ऐं संगत जे कुल्हनि ते बार हो, त तॾहिं सॼी सिंध में रुलणु आसान लॻंदो हो, बसुनि ते चढ़णु उहो आसान लॻंदो हो। हाणे जॾहिं असां वटि वसीला बि आहिनि, गाॾियूं बि आहिनि, उन में सभ खां पहिरीं तरजीहात मुंहिंजी, जीअं सवेर मंज़ूर ॿुधायो न, त मुंहिंजी पहिरीं तरजीहात आहे त मां पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाए वठां, उन्हनि खे कीअं किथे जेको आहे रसाए वठां। ऐं इहो बि हिकिड़ो सॼो मूंखे ईअं थो लॻे
त शायदि असां जेको विरहाङे खां पोइ जी हिकिड़ी फिनामिना जुड़ी जंहिंमें जेको सिंधी मुस्लिम क्लास हुयो उहो तमामु पुठिते पियल हुयो, उनजो तमामु थोरो जेको हिकिड़ो क्लास हुयो जेको फ्यूडल क्लास हुयो उहो त डायरेक्ट हुयो ई उन दौर खां वठी करे एस्टेब्लिशमेंट सां, उहा ब्रिटिश सरकार जी हुजे या उन खां पोइ पोस्ट कॉलोनियल जेका आहे सरकार हुजे उनजी हुजे, पर बाक़ी जेको मिडिल क्लास हो तमामु न हुअण जे बराबरि हो, जंहिंजे करे पोइ जेका सियासत थी उन सियासत में जेको जेको उहो जुड़ंदो रहियो अॻिते हली करे उहो पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में एतिरो महवे ज़िंदगी थी वियो ऐं जेको उन में पंहिंजे परेशानियुनि में ऐं पंहिंजे स्टेटस खे उहो बहाल रखण में उन में जेको फासी वियो उन खां उहो निकिरी न सघियो। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, पोइ साॻियो सवाल वरी असां शाहब साहब न खणी हलंदासूं त इन सॼी सूरताल खे कीअं ऑर्गेनाइज़ कीअं कजे, पॉलिटिकल फोरम ते पॉलिटिकल पार्टी जे लाइ कहिड़ियूं एफर्ट्स वठजनि, कहिड़ो इनिशिएट वठे। नंढो कमर्शियल ब्रेक, वापसी से प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी शाह साहब, ही त बहस थी चुको हिकिड़ो वॾो गैप आहे, हाणे इन गैप खे हिकिड़े पॉलिटिकल ज़ाहिर आहे पार्टी जी ज़रूरत पए थी। तव्हां सम्झो था अहिड़ी का पॉलिटिकल लीडरशिप पाण वटि मौजूदु कोन्हे? सॼी सिंध जे अंदरि जेको ही फ्यूडल माइंड सेट आहे उहो वॾी में वॾी रुकावट आहे, असांखे गॾजणु नथो ॾिए का, असां हिकिड़े फोरम ते गॾिजी नथा सघूं, का हिकिड़ी पार्टी जेका आहे उहा ऑर्गेनाइज़ नथा करे सघूं, को फोरम ऑर्गेनाइज़ नथा करे सघूं। ॿी इनाम साहब ऐं मंज़ूर साहब ॻाल्हि कई त सेक्रीफाइस कुर्बानी ॾियण लाइ को बि तयारु कोन्हे। जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, सुजाण माण्हू आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, उहे पंहिंजी औलाद ताईं महदूद आहिनि ऐं उन्हनि जी उहो कास्ट कंहिं बि सूरत में जेका उहो पे करणु नथा चाहिनि सोसाइटी ॾांहुं। त मसइलो किथे आहे, फॉल्ट किथे आहे, छो असां गॾिजी नथा सघूं? चालीह 50 साल खां वठी असां हमेशह इहो सम्झंदा रहिया आहियूं पीपल्स पार्टी अची वई त मामिलो ठीकु आहे, सिंध जो मुस्तक़बिल ऐं असांजी जनरेशन जेके सेफ आहे। ऐं इहे नफ़्सियात कंहिं हद ताईं असांजे लाशूर में चओ या सबकॉन्शियस में चओ अॼु बि मौजूदु आहे, काफ़ी अॼु बि सम्झनि था न। छाकाणि तव्हां सोचियो जेकॾहिं अॼु पीपल्स पार्टी जाइ ते एमपीएल जी गवर्नमेंट हुजे या इमरान खान जी गवर्नमेंट हुजे हा त मां सम्झां थो सॼी सिंध में उथियल हुजे हा, तमामु तव्हां असां निकिरूं आहे शायदि बणाए सिंध खाई आहे, हिन में असांखे सां धोखो करे आहे। पर साॻियो ई हरकतूं जज़ारी थो करे असां में थींदा आहियूं, बल्कि असांखे मुलायमत थी महसूसु थिए, यानी असां इन ॻाल्हि जो इज़हार था कयूं त हे सिस्टम आहे इहो एतिरो ई ओतिरो ई ख़तरनाक आहे जेतिरो एमपीएन जो या इमरान खान जो क़तल करे। हिकिड़ो रुख जो इहो आहे त इहा नफ़्सियात जेका आहे असांखे हिनजी निशानदेही करणी पवंदी त जीअं माण्हू मेंटली घटि में घटि हाणे हिकिड़ो ॿियो रुख बि ज़रूरु अख़्तियार करे सोचे ॿियो जेको मसइलो आहे मां सम्झां थो, मां बिल्कुलु मुंहिंजो जो अक़ीदो आहे, मां तारीख़ जो स्टूडेंट आहियां त तव्हां ॾिसजो सिंध में हिकिड़ी चिणग उथंदी, तव्हां निकितो, मंज़ूर साहब निकितो, भट्टी साहब निकितो, मां निकितुसि, कोई निकितो ऐं उहा बाहि वांगुरु फैलिजी वेंदी। ऐं पोइ असांजो मिडिल क्लास असां तव्हां जेके काउच पोटेटो जेके वेही फ़लसफ़ा ॻाल्हाईंदा आहियूं दुनिया ॼाण जा, पोइ असां सभ खां पहिरियों अॻी सिफ़र में असां बीहण जी कोशिशि कंदासीं त असां जीअं गॾिजूं, असां माण्हू ॾिसनि। पर मां हिकिड़ी शइ तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, मां अहिड़नि मौक़नि ते निकिरंदो आहियां, मूंखे माण्हुनि जी नब्ज़ मां हथु रखंदो आहियां, मां हुते हाणे वञा थो, हज़ारनि माण्हुनि सां मिलां थो, हुन सां ॻाल्हायां थो, काफ़ी मां इंटरव्यूज़ कया आहिनि। तव्हां यकीन कयो त माण्हू तयारु वेठा आहिनि, ग़रीब माण्हू बि तयारु वेठा आहिनि। यानी तव्हां अंदाज़ो नथा करे सघो त केॾो माण्हुनि में गुस्सो आहे, केॾी नफ़रत आहे, हकारत आहे। नफ़रत खां वधीक लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां, हकारत आहे। कल्ह असां बूबक में वियासीं, जेके हुते माण्हू लफ़्ज़ इस्तेमालु कया, मां लफ़्ज़ तव्हांखे टेलीविज़न ते ॿुधायां थो सघां जेके मुराद अली शाह लाइ इस्तेमालु कया। पर इहा मूंखे ख़ुशी थींदी त उहो हुन में मंज़ूर साहब निकिरे, तव्हां निकिरो, मां निकिरां, त को बि निकिरंदो। असांखे को रिवायती जेका तंज़ीम साज़ी आहे उहा असांखे शायदि
जेका सिंध जी हालत आहे, सिंध में दारू भरियो पियो आहे, सिंध खे चिंगारी ॾियण जी ज़रूरत आहे। माण्हू उथली पवंदा, माण्हू में जेको ताव आहे हिन दफ़े मां ॾिठो आहे जंहिंखां पहिरियों मां कॾहिं बि न ॾिठो आहे। कंहिं बि माण्हू न चयो आहे त पोइ ख़ुदा जे तरफ़ां असांजे मथां नाज़िल थी आहे। तव्हां यकीन कयो त मां सवनि हज़ारनि माण्हुनि सां मिलियो आहियां, कंहिं बि न चयो आहे त अलाह जे तरफ़ां आहे, कंहिं बि न चयो आहे। हर माण्हू चयो आहे असांखे हिननि बी हथ सां ॿोड़ियो आहे। छाकाणि त मां माण्हुनि जा किसा ॿुधाइनि त असां कीअं पाण बंदि ॿधासीं। माण्हुनि छोकिरियुनि न्याणियुनि सां मिलियो आहियां जिन मथे ते तगारियूं रखी ट्रैक्टर जी ट्रालियुनि में मिटी विझी 24 कलाक 15 ॾींहं जेको आहे सो महिनतूं करे पंहिंजे मर्दनि सां गॾु पंहिंजे दुश्मननि सां, जिन हिननि जा माण्हू मारिया उन्हनि सां बि मिलुसि मां, उन्हनि दुश्मनियूं ख़तमु करे छॾियूं कि न कोट बचाइणो आहे। पोइ दुश्मन मिली पाण में पंहिंजूं न्याणियूं कढी उन्हनि में ट्रालियूं ट्रैक्टरनि जूं भरे छोकिरियूं ॿार सभु जेको आहे बंदि ॿधाइनि। त सिंध में जेका उथल आहे, जेका नफ़्सियात जो जेको हिकिड़ो वॾो टकराव हाणे पैदा थियो आहे, खां यकीननि ॾिनल आहिनि। तंहिं करे मूंखे इहा होप आहे जेको नेक नीतीअ सां निकिरंदो, रिवायती जेको असांखे यादि आहे त लेफ्ट जी पॉलिटिक्स बर्बाद थी ओवर डिस्कशन जे करे, ओवर एनालिसिस जे करे सॼी राति वेठा बहस कंदा। उनखां जेकॾहिं निकिरण ते सिंधी माण्हू मिडिल क्लास असांजो तयारु थिए, अमली तौर ते सोचे, माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ सोचे निकिरे, मां तव्हांखे यकीन थो ॼाणायां त ठीकु ठाक तव्हांखे मां नथो चवां त तव्हां इलेक्शन स्वीप कंदो, थी सघे थो इलेक्शन में बि तव्हां खटी वञो, काफ़ी सीटूं खणी अचो, पर तव्हां हिन जी निंड्रूं हराम करे सघो था। सो असां सभिनी खे सोचणु घुरिजे। हाणे घणी मुनाफ़ी कईसीं, पाण सां बि कईसीं, इन्हनि माण्हुनि सां बि कईसीं, असांखे त कुझु कोन थियो। उहे लेफ्ट जूं तरीक़ा ख़तमु थी वियूं, क़ौम परस्तनि जूं तरीक़ा ख़तमु, छाकाणि त मुनाफ़ीअ ते मुतलो सॼी राति बहस में ॻाल्हि त थींदो त डेमोक्रेटिक पीपुल्स रेवोल्यूशन आहे या पीपुल्स डेमोक्रेटिक रेवोल्यूशन आहे। उमिरि गुज़री वई हिन में, त हाणे उन खां निकिरणो पवंदो, छो त पाणी अची जेको आहे तव्हांजे नक ताईं पुॻो आहे, कुझु कोन बचियो आहे, सॼी सिंध बर्बाद थी वई आहे। 100 किलोमीटर ताईं छो पाणी आहे। तव्हां यकीन कयो, सिर्फ़ु जेकॾहिं का इमारत मौजूदु आहे त उहा पकी इमारत आहे, या स्कूल जी या मस्जिद जी या के वॾेरे जी, बाक़ी सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। तंहिंजे करे इहे माण्हू इहे केतिरनि ई सालनि ताईं रिहेबिलिटेट न थींदा, इहे जेको आहे सो रोडनि ते हूंदा ऐं फसाद थींदा, क्राइम थींदो, वरी रेंजर्स ईंदा, वरी इहे एजेंसियूं ईंदियूं, वरी सिंध खे जेको आहे सो यरगमाल बणायो वेंदो। पर हिन वक़्तु इहो क्राइसिस आहे, इहो हिननि जे वस जी ॻाल्हि कोन्हे, ज़रदारी जे वस जी ॻाल्हि कोन्हे। हाणे जेतिरो हुननि चोरी कई आहे, जेको हुननि लुटियो आहे सिंध खे, हाणे एतिरो हिननि वटि एतिरी कैपेसिटी कोन्हे, एतिरो हिननि जेको बर्बादु करे छॾियो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू एतिरी बाहि ॾेई छॾींदो आहे जो उन बाहि खे पोइ विसाए न सघंदो आहे। हिननि जेको सिंध सां कयो आहे हशर गुज़िरियल 15 सालनि में, जेका हिननि बाहि ॾिनी आहे, हाणे उन बाहि खे न विसारे सघंदा। जी मंजूर साहब, शहाब साहब, माना असां ॾिसूं हिकिड़ो फेज़ जेको जागृता वारो थींदो आहे, यानी आम पब्लिक जेका 2 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि, उन मां को बि इहो नथो सम्झे त इहा कुदरती आफ़त आहे, असांखे हथु वठी ॿोड़ियो वियो आहे। हीउ मां सम्झां थो त शहाब साहब उन्हनि इलाइक़नि में वियो आहे, हीउ हिकिड़ो वॾो टर्निंग पॉइंट थी सघे थो, जेकॾहिं अमली तौर ते जेका उन में बहस खां हटी करे प्रैक्टिकली उन सॼी कावड़ जेका धिकार मौजूदु आहे, नफ़रत मौजूदु आहे, उनखे इंस्टीट्यूशनलाइज़ कजे। जीअं तव्हां पॉलिटिकल फोरम जी ॻाल्हि कई, इते तब्दीली अची सघे थी टर्निंग। जेकॾहिं इहो मिस कयूं था त पोइ ज़ाहिर आहे सभु माण्हू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हवाले थी वेंदा, 1000-1500 ते हेठि सतह ताईं इन्हनि खे जेका आहे आणे करे वरी साॻियो यरगमाल बणायो वेंदो। शकील साहब, टे पॉसिबल सिनेरियोज़ आहिनि। सही, सभ खां आइडियल ऐं जेको असांजे ख़्वाहिशुनि ते बि मबनी आहे, उहो इहो आहे त जंहिं चिड़ जी शहाब साहब ॻाल्हि करे थो, मां उन सां एग्री आहियां बिल्कुलु। सही, शहाब साहब पाण चकर हणी आयो आहे, घुमी आयो आहे ऐं फील्ड में आहे, पर हिते कराची में मां न वियो आहियां फ्रैंकली स्पीकिंग, पर कराची में वेठे इन्हनि सभिनी ज़िलनि में जेके असांजा अकुलमंद इन्फॉर्म्ड क़िस्म जा दोस्त आहिनि, सहाफ़ी दानिश्वर आहिनि, उन्हनि सां रोज़ानो ॻाल्हि थिए थी न। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, वॾे पैमाने ते चिड़ आहे ऐं चिड़ हूंदी बि, यानी सदियुनि में को अहिड़ो
तमामु वॾो ख़तरनाक क़िस्म जो जेको आहे उहो बहरान आयो आहे सिंध जे अंदरि इंसानी ऐं हर क़िस्म जो बहरान आयो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन ते चिड़ त यकीननि सिधी सही ॻाल्हि आहे ख़ासि तौर ते उन बहरान जी शिदत हुजे ई हुकुमराननि जी पैदा कयल जीअं पाण मतिलबु महीननि खां जेको इहो सिंध में बहस थियो न पर हिन सूरत हाल में त असांजे साम्हूं ज़ाहिर थी पियो त यानी पीपुल्स पार्टी जे माण्हुनि खाधो केतिरो ऐं सरज़मीन ते केतिरो लॻायो हाणे सरज़मीन ते जेकॾहिं जेब में विझण जे निस्बत में वधीक लॻल हुजे हा त उहो किथे नज़र हुजे हा न शहाब साहब सही थो चए बल्कि शहरनि में लाड़काणे शिकारपुर इन्हनि शहरनि में जेके वॾा शहर कुझु बची विया उन में जेके पकियूं तव्हां जायूं चवंदा हो उन्हनि जो बि 50% जेको हिसो आहे उहो काफ़ी ज़बून हाल थी वियो आहे इहो बि तव्हांखे ॿुधायां यानी हिन जो मतिलबु आहे त न सिर्फ़ु ॿारहाड़ियुनि जे अंदरि जेको कुझु हुयो उनजो नाम निशान मिटिजी वियो जानवर मरी विया शहरनि में तव्हांजूं पकियूं जॻहियूं तबाह थी वियूं रोड रस्ता तबाह थी विया तव्हांजी सॼी इकोनॉमी ईच एंड एवरीथिंग ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू बिज़नेस कनि था उन्हनि जा हर नंढे नंढे शहर में अलाए केतिरो पैसो जेको आहे उहो सीड़ियल आहे उहो सॼो ॿुॾी वियो तबाह थी वियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि जा दुकान ई न बचिया हाणे सुवाल इहो त इहा शइ चिड़ त पैदा कंदी न हिकिड़ी आइडियल ॻाल्हि जी चवां थो त छल न इहा जेका ॻाल्हि साईं शहाब साहिबु जेको चवे थो त भई का चिणग जी ज़रूरत आहे उहा जेका चिणग लॻे थी त पोइ त क्या बात है ठीकु आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त चिणग बि कोन थी लॻे सूरत हाल ग्राउंड ते अहिड़ी आहे जो रिकवरी ऐं सॼी सूरत हाल खे सिधो करण में तव्हांखे महीननि जा महीना साल लॻी वेंदा बुख ऐं बदहाली थींदी अनारकी थींदी क्राइम वधंदो हर क़िस्म जी शइ तव्हांखे नज़र ईंदी हिकिड़ो ॿियो बि सिनेरो थी सघे थो त इहे वरी वॾेरा जेके आहिनि दौलत जो हिकिड़ो हिसो हर शहर में हिकिड़े सिलेक्ट ग्रुप वटि फिटी कंदा ऐं फिटी करे वरी हीरो थियण जी कोशिशि कंदा टई सिनेरियोज़ मूंखे नज़र अचनि था त इहे टई पॉसिबल सिनेरियोज़ आहिनि इन में मतिलबु फ्रैंकली स्पीकिंग मां को पेसिमिस्टिक माण्हू न आहियां उम्मीद जो जेको पासो जेकॾहिं थी तव्हांखे सघे किथे थो नज़र अचे पर आउं रियलिस्टिक माण्हू बि आहियां न त इहा सॼी सिंध असांजे साम्हूं आहे न शहाब साहिब जी ॻाल्हि सही आहे अॻे असां पुराणा वॾा वॾा बहस करे रातियुनि जूं रातियूं बहस करे अलाए केतिरा जेके आहिनि उहे पंहिंजनि ख़्वाहिशुनि में इनकलाब आणे छॾियासीं न हाणे बि त प्रैक्टिकली करण जी ज़रूरत आहे न असां सभई चऊं था हीअं थियणु घुरिजे हू विल डू इट कंदो केरु इहो त आहे न इशू कॉम्प्रस छा इन सघ में आहे न इरावत जी पार्टी खां वठी वेंदे सभिनी पार्टियुनि ताईं या त पार्टियुनि जा लीडर जेके आहिनि उन्हनि जी सिहत ठीकु कोन्हे या त किथे न किथे फाथल आहिनि बहरहाल हिकिड़े उम्मीद जे पासे खे कंहिं बि सूरत में न छॾणु खपे ऐं सिंध जे अंदरि जेका ही वॾी चिड़ कावड़ ऐं वॾे स्केल जी तबाही पैदा थी आहे इहा ज़रूरु किथे न किथे हालतुनि जे जबर जे नतीजे में ई का नई लीडरशिप नओं को पॉलिटिकल कल्चर पैदा कंदी जेको इन्हनि हुकुमराननि जे लाइ चैलेंज जी सूरत हाल अख़्तियार कंदो हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो शहाब साहब प्रोफेसर इनाम भट्टी साहब मंज़ूर शेख साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नए उनवान सां हाज़िर थींदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई